सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध सेक्रेटरीट जो ओचितो दौरो। वॾे वज़ीर कमांड एंड कंट्रोल सेंटर के जदीद बनाइण लाइ ज़रूरी हुक्म जारी कया। सैयद मुराद अली शाह एक्साइज डिपार्टमेंट ऐं तालीम खाते जी ऑफिसुनि जो जाइज़ो वरितो। वॾे वज़ीर PND ऐं चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम जी ऑफिस जो पिणु दौरो कयो। ऑफिसुनि मां गैर हाज़िर ऑफिसरनि खे वज़ाहत ॾियण जी हिदायत। वॾे वज़ीर मुलाज़िमनि जी अटेंडेंस चेक कई, हाज़िरी यकीनी बणाइण जी हिदायत। वॾे वज़ीर जो चवणु आहे तवामी मसइलनि जे हल लाइ सभिनी खातनि खे बहितर अंदाज़ में कमु करणो पवंदो। मुल्की हालतुनि सबबि ऑफिसुनि में स्टाफ घटाइण जो मक़सदु गैर हाज़िरी न आहे। सिंध के चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह की सदारत हेठि बरसातुनि बाबति इजलास। चीफ सेक्रेटरी पारां समूरी इंतजामिया के हाई अलर्ट रहण जो हुक्म। सभिनी कमिश्नर्स, DCs ऐं असिस्टेंट कमिश्नर्स के फील्ड में मौजूद रहण जी हिदायत। चीफ सेक्रेटरी जो चवणु आहे त मौसमियात खाते बरसातुनि के नए स्पेल की अॻकथी कई आहे। चीफ सेक्रेटरी जो ज़िला इंतजामिया ऐं बल्दियाती अमलदारनि खे मुकम्मल मुतहरिक ऐं फील्ड में निकिरण जो हुक्म। पानी की निकाली लाइ समूरी ज़रूरी मशीनरी दस्तियाब ऐं फ़ाल बणाइण जी हिदायत। ट्रैफिक की रवानी बरक़रार रखण लाइ लाॻापियल इदारनि खे हंगामी कदम खणण जी हिदायत। बरसात ऐं तेज़ हवाउनि खे नज़र में रखंदे ख़तरनाक बिलबोर्ड्स ख़िलाफ़ कार्रवाई जो हुक्म। जंगबंदी लाइ ॻाल्हियुनि जी ख़बरुनि विच में ईरान जा अमरीका ऐं इसराइल ख़िलाफ़ मिज़ाइल हमला जारी। मिज़ाइल हमलनि जे 78वीं लहर तहत ख़िते में मुख़्तलिफ़ हदफ़नि खे निशानो बणाए वियो। ईरानी पासदारनि इनक़िलाब मूजिबि इसराइल जे मुख़्तलिफ़ इलाक़नि समेत ख़िते में मौजूद अमरीकी फ़ौजी अॾनि खे बि निशानो बणाए वियो। एलात दे मुना, उत्तर तलबीब समेत केतिरनि ई अहम हंधनि ते मल्टी वॉर हेड मिज़ाइलनि ऐं ड्रोन ज़रिए हमला कया विया। इन्हनि कार्रवाइनि में उमाद ऐं क़द्र मिज़ाइल इस्तेमालु कया विया जेके डिघे फ़ासिले ताईं हदफ़ खे निशानो बणाइण जी सलाहियत रखनि था। अमरीका, इसराइल ऐं ईरान जंग दौरान ख़िते में 2638 माण्हू मारिजी विया। अरब TV अल जज़ीरा जी रिपोर्ट मूजिबि सभ खां वधीक ईरान में 1500, लेबनान में 1001 माण्हू मारिजी विया। ईरान में 61, कतर में 16, UAE में 8, इसराइल में 18 माण्हू मारिजी विया। कुवैत में 6, ओमान में 3, फ़लस्तीन ऐं शाम में 4 माण्हू मारिजी विया। सऊदी अरब ऐं बहरीन में 2 माण्हू जंग दौरान मारिजी चुका आहिनि। ईरान जंग दौरान हेलि ताईं 13 अमरीकी फ़ौजी पिणु मारिजी विया आहिनि। अमरीकी सेंटकॉम पारां ईरान ख़िलाफ़ ऑपरेशन एपिक फ्यूरी जा 23 मार्च ताईं जा तफ़सील जारी। सेंटकॉम मूजिबि 9000 खां मथे हदफ़नि ते हमला कया विया। 9000 खां मथे जंगी उॾामूं अंजाम ॾिनियूं वयूं। 140 खां मथे ईरानी सामूंडी जहाज़ तबाह या नुक़सान जो शिकार बणिया। विच ओभर में जंग सबबि आलमी मंडी में कचे तेल की क़ीमत में 3% ताईं वाध। आलमी मार्केट में तेल की क़ीमतुनि में 3% ताईं इज़ाफ़े खां पोइ बरतानवी कचे तेल की क़ीमत $103 फ़ी बैरल थी वई। अमरीकी कचो तेल $91 फ़ी बैरल की सतह ते मौजूद। अमरीका ईरान ख़िलाफ़ जंग में रोज़ानो $2 अरब ख़र्च करे रहियो आहे। गॾियल अरब इमारतुनि जे अख़बार मूजिबि 6 ॾींहनि में अमरीका जा जंगी ख़र्च $11.3 अरब खां वधीक आहिनि। ईरान सां मौजूदा छिकताइण सां आलमी तेल ऐं गैस जूं क़ीमतूं वधी रहियूं आहिनि। पेंटागन कांग्रेस खे वधीक $200 अरब मंज़ूर करण जी दरख़्वास्त कई आहे। अमरीकी कांग्रेस में इज़ाफ़ी फंड जी मंज़ूरी लाइ शदीद रंडकुनि जो इम्कान आहे। मुआशी पॉलिसियुनि में अवामी रिलीफ खे तरजीह ॾिनी वञे। सदर आसिफ अली ज़रदारी जी हुकूमत खे हिदायत। सदर सां घरू वज़ीर मोहसिन नक़वी, नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ऐं ॿियनि वज़ीरनि जी मुलाक़ात। अमन अमान ऐं मुआशी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवट। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि जे बार खे घटि खां घटि रखियो वञे त जीअं आम माण्हू खे सहूलियत फ़राहम करे सघिजे। IMF पारां सखर ऐं हैदराबाद इलेक्ट्रिक जी निजकारी वारो अमल वक़्त सिर मुकमल करण जो मुतालबो। वफ़ाक़ी हुकूमत सखर ऐं हैदराबाद इलेक्ट्रिक जी निजकारी लाइ मुतहरिक थी वई। सेबको ऐं हेस्को लाइ मालियाती सलाहकारनि खे हदफ़ वक़्त सिर मुकमल करण जी हिदायत कई वई। ज़रियनि मूजिबि निजकारी लाइ मालियाती सलाहकारनि खे शुरूआती तौर 4 हदफ़ ॾिना विया आहिनि। मालियाती सलाहकार सेबको ऐं हेस्को जी इंस्पेक्शन रिपोर्ट जो शुरूआती मुसवदो तैयारु कंदा। मालियाती सलाहकार सेबको ऐं हेस्को जे सेक्टोरल डेविजिलेंस रिपोर्ट तैयारु कंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ते बि वॉर क्रिमिनल हुजण जो केस करणु घुरिजे। अमरीका ऐं इसराइल खे शिकस्त मिली चुकी आहे। इहा जंग रुकजणु घुरिजे। ईद जे मौक़े ते बि इसराइल जा हमला जारी रहिया। ग़ज़ा में शहादतूं थियूं। अमरीका ताक़त जे ज़रिए पूरी दुनिया ते हुक्मरानी जा ख्वाब ॾिसंदो रहंदो आहे। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम रहमान जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। सिंधी ॿोली खे डिजिटल दुनिया में नए अंदाज़ सां मुतारिफ़ कराईंदड़ नामियारे IT माहिर सॉफ्टवेयर इंजीनियर ऐं मशहूर लेखक ॼामशोर वासी अली हसन मल्लाह जो मड़ सवें आलिम अखियुनि सां ॼामशोर वेझो अबाणे ॻोठ लकीशाह सदर में मिटी मां हवाले कयो वियो।
सिंध यूनिवर्सिटी में जनाज़ निमाज़ में लेखकनि, फ़नकारनि, सियासी समाजी अॻवाननि जी वॾे अंगनि में शिरकत।